नासरीन नौ देरो भरसा IPS अखर की निगरानी हेठ गवर्नमेंट क्लस्टर गर्ल्स हाई स्कूल केहर में पाकिस्तान साइंस फाउंडेशन के सहकार से 6 ॾींहनि लाइ साइंसी मेलो लगायो वियो। उन हवाले से ॾिसूं था सलीम सोलंकी की ही रिपोर्ट। नौ दौर लग IBS अखर जे निगरानी में हलंदड़ गवर्नमेंट क्लस्टर गर्ल्स हाई स्कूल केयर में पाकिस्तान साइंस फाउंडेशन के सहकार से 6 ॾींहनि लाइ साइंसी मेलो लगायो वियो। इन साइंसी मेले में लाड़काने ज़िले जा 35 सरकारी तोड़े गैर सरकारी स्कूलन के शागिर्दन ऐं शागिर्दियाणियुनि हिस्सो वरितो आहे। उन मौके ते तालीम खाते के अमलदारन उस्तादन ऐं प्रोजेक्ट तैयार कंदड़ शागिर्दन धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ही साइंस मेलो असांजे हितां जे ॿारनि खे तमाम घणी अवेयरनेस दींदो तालीम के लिहाज सां ऐं उन्हनि वालिदैन खे असां इहो अर्ज़ु रखंदासीं त पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में मोकिलनि। जेको माहौल असांजो आहे, जेको कल्चर आहे, वो असांजो साइंस के हवाले से रिच हूंदो। ॿारनि में साइंसी तालीम वधण जो उत्साह पैदा थींदो। ॿारनि जा जेके मॉडल मां ॾिठा आहिनि इहे कंहिं साइंसदान जे ठहण खां घटि न आहिनि, छाकाणि ॿार जेके हमेशह नंढो ॿार ई असांजो सरमायो आहे। हे जॾहिं हाणे खां हे कमु शुरू था कनि त अॻिते हली हे तमामु वॾो सुठा साइंसदान भी थी सघनि। काफ़ी मदद ॾियनि था, छाकाणि असां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ॾिसूं था, उन्हनि खे सम्झूं था, उनखे प्रैक्टिकली कयूं था। सर ही जेके असां प्रोजेक्ट वग़ैरह हिते साइंस एग्ज़िबिशन में जेके सर बयानु कयूं था, डिफाइन कयूं था, हैबिटेशन जेको आहे ऐं कॉन्फिडेंस वधे थो। असांखे तमामु वॾी मदद मिले थी। उस्तादनि असांजी साइंस एग्ज़िबिशन सेखारियो आहे। असां ही एक्यूबेटर मशीन ठाहियो आहे जेको अंडनि खे बच्चा तैयार करण में मदद ॾींदो आहे। इन क़िस्म जा साइंसी मेला लगाइण सां शागिर्दनि में साइंस सब्जेक्टनि खे सम्झण ऐं उन्हनि ते तजुर्बाती तौर कमु करण सां वॾी ॼाण हासिल थिए थी। कैमरा टीम सां गॾु सलीम सोलंकी, धरती TV, नव देरो।